अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 7 अक्टूबर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी 37वीं बैन अवी कॉन्फ्रेंस लंडन में मुनक़िद। सिंध तारीख़ जे ख़तरनाक दौर मां गुज़रे पई। असां अॼु न उथियासीं त सभु कुझु विञाए वेंदासीं। डॉक्टर लखू लुहाणो ऐं ॿियनि जो ख़िताब। वापारियुनि खे साड़ियुनि जो मुनासिब अघु न मिली सघियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। बठोरे में बि बाईपास ते धरणो। STR पॉलिसी तहत उस्तादनि जूं बदिलियूं सवालिया निशान बणिजी वियूं। केतिरा ई स्कूल बंदि थियण जो इम्कान। नौशर फिरोज़ में एहतिजाजी मुज़ाहिरो। सिंध में बदअमनी वधण लॻी। क़तल ऐं फुरनि जा वाक़िया मामूल बणियल। इंतिज़ामिया को बि नोटिस न वरितो। वारह में ॾींहं ॾिठे जो फुर कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थिया। बदअमनी ख़िलाफ़ वारह वासियुनि जी हड़ताल। नसीराबाद में बि एंडस हाईवे ते धरणो। कराची में ठरी मीरवाह वासी पोरियत बेदर्दी सां क़तल। तशदुद थियल लाश हथ आयो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पंहिंजी 37वीं सालियानी बैन अवी कॉन्फ्रेंस लंडन में कामयाबी सां मुनक़िद कई, जंहिंजो मरकज़ी मौज़ू हो सिंधु दरिया बचायो, सिंधु माथिरी तहज़ीब बचायो। हिन शानदार कॉन्फ्रेंस में दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां दानिशवरनि, सियासी अॻुवाननि, इंसानी हक़नि जे कारकुननि ऐं बैन अवी मुबसरनि शिरकत कई, जिन गरियल तौरु पाकिस्तान में सिंध ऐं ॿियनि क़ौमनि सां थींदड़ इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि वसीलनि जे इस्तेसाल ऐं सक़ाफ़ती जबर ते ॻणती जो इज़हार कयो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखू लुहाणो पंहिंजे सदारती ख़िताब में चयो त सिंध पंहिंजी तारीख़ जे सभ खां ख़तरनाक दौर मां गुज़री रही आहे। जेकॾहिं असां अॼु न उथियासीं त सभु कुझु विञाए वेंदासीं। पंहिंजी सुञाणप, वसीला, ज़मीनूं ऐं दरिया सिंधियुनि खे आलमी सतह ते गॾिजी पंहिंजी बका लाइ आवाज़ उथारणो पवंदो। कॉन्फ्रेंस में अहम मुक़ररनि में डॉक्टर नसीर दश्ती, डॉक्टर दानिश मुस्तफ़ा, अमानुल्लाह शेख, रज़ाक बलोच, मज़हर अब्बास, प्रोफेसर सारा अंसारी, ज़मरती आरकन ऐं बरतानवी MP बाब ब्लैकमैन शमूलियत कई। मुक़ररनि वफ़ाक़ी मर्कज़ तरफ़ां सिंध ऐं बलूचिस्तान जे वसीलनि ते कब्ज़नि, जबरी गुमशुदगियुनि ऐं माहौलियाती तबाही जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई। इंसानी हक़नि जी निशिस्त में ॿुधायो वियो त 2000 ईस्वी खां अॼु ताईं 3500 खां वधीक सिंधी जबरी तौरु गुम कया विया आहिनि, जिन मां केतिरनि जा लाश बाद में हथ आया आहिनि, जॾहिं त जबरी मज़हबी तब्दीलियुनि, ज़रई कारपोरेट फार्मिंग ऐं पाणी जी नाइंसाफ़ी खे सिंध जी बका लाइ वॾा ख़तरा क़रार ॾिनो वियो। सक़ाफ़ती निशिस्त दौरान डॉक्टर ज़फ़र जुनेजो जे एडिट कयल किताब जी महूरत पिणु कई वई, जॾहिं त इरशाद चांडियो ऐं समी बलोच पंहिंजी इनक़लाबी शाइरी सां शिरकत कंदड़नि खे जज़्बाती करे छॾियो। इख़्तितामी क़रारदादूं पिणु इख़्तितामी सेशन में मुतफ़क़ा तौर ते मंज़ूर कयूं वियूं, जंहिंमें सिंध में जबरी गुमशुदगियुनि, मज़हबी जबर ऐं माहौलियाती तबाही जी शदीद मज़मत कई वई। अक़वाम मुतहदा ऐं आलमी बिरादरी वटि पाकिस्तान खे जवाबदार बणाइण जो मुतालबो कयो वियो। कारपोरेट फार्मिंग ऐं हथ ठोकियल ग्रीन इनिशिएटिव खे रद्द करणु, कारूंझर जबल, सिंधु डेल्टा ऐं सिंधी सक़ाफ़ती विरसे जे तहफ़ुज़ लाइ आलमी मुदाख़लत जो मुतालबो कयो वियो। सिंध जी हक़ ख़ुदि इरादियत जी ॿीहर तस्दीक़। कॉन्फ्रेंस जो इख़्तिताम पूजा वज़ीराणी ऐं कामरान लाशारी जी मौसीक़ी सां थियो, जंहिं सिंधी सक़ाफ़ती सुञाणप जो शानदार इज़हार कयो। हुकूमत साड़ियुनि जो अघु मुक़ररु करण लाइ अञा ताईं को नोटिस नाहे वरितो, जॾहिं त आबादगार सरापा एहतिजाज बणियल आहिनि।
मीरपुर बठोरे में सभी आबादगारनि हारियुनि सियासी समाजी तनज़ीम जे अॻुवान पारां सारियुनि जा मुनासिब अघ न मिलण गैर क़ानूनी कटौती ख़िलाफ़ अछी मोरी स्टॉप खां बठोरे सिजावल बाईपास रोड ताईं एहतिजाजी रैली कढी बाईपास ते धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मुश्ताक चांडियो, काशिफ ख्वाजा, असलम भुरगड़ी, मोहम्मद उमर चांडियो, इरफान ख्वाजा, खैरुद्दल, रज़ाक लुंड, पुनल सोलंगी, कादर बख्श ज़ौर, कामरेड यूसुफ कुंभार, कांडेरो ख़ासखेली ऐं ॿियनि चयो त सारियुनि जो फसल लहण बावजूदि कारखानेदारनि हिकु हटी क़ाइमु करे सारियुनि जे अघ में फ़ी मण ते 1000 रुपया घटिताई करे छॾी आहे। मॉइस्चर जो बहानो बणाए फ़ी मण ते 3 खां 4 किलो कटौती कई पई वञे। वापारी आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। आबादगारनि मूजिबि त सारियुनि जो फ़ी एकड़ ते 1 लख खां मथे ख़र्च अचे थो। हुननि सारियुनि जा हाइब्रिड बीज, भाण, ज़रई दवाऊं, ट्रैक्टर जा महांगा भाड़ा भरे सारियूं तयारु कयूं आहिनि। हाणे वापारियुनि कारखानेदारनि मनमस्ती करे सारियुनि जा अघ घटाए गैर क़ानूनी कटौती ऐं इज़ाफ़ी बारदाने जा ख़र्च लॻाए फुरण लुटण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे, जंहिंसां हुननि जो मुआशी क़त्ल थी रहियो आहे। हुननि अघनि ते सारियुनि मथां कयल ख़र्च बि ॻिची में पइजी विया आहिनि। हुननि सिंध हुकूमत, DC सिजावल ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी सारियुनि जे आबादगारनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे। सिंध में बदअमनी पिणु उरूज ते आहे। क़त्ल ऐं फुर जा वाक़िआ रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। अमन अमान कराइण लाइ हुकूमत अञा ताईं के बि क़दम नाहिनि खयां। वारह विच शहर में दुकानदारनि खे यरखमाल बणाए फुर कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॿिए ॾींहुं बि शटर बंदि हड़ताल करे वापारियुनि फाज़िल राहू चौक ते शामियानो लॻाए धरणो हंयो। धरणे खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे अॻुवान कामरेड सरताज चांडियो ऐं ॿियनि चयो त हिकु नाअहल MP ऐं MNA यरगमाल बणाए वारह शहर खे ॾोहारियुनि हवाले करे छॾियो आहे। हुन चयो त वारह जे वापारियुनि खां फुल लुट जिन कई उन्हनि जा माण्हू आहिनि, जिन हिन शहर खे यरगमाल बणाए छॾियो आहे। हुन जो चवणु हो त हथ वठी पुरअमन शहर जो अमन ख़राबु कयो पियो वञे। वाक़े जो नोटिस वठी जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। हिकु ॾींहुं अॻु शहर जी मेन बाज़ार मां 10 खां वधीक हथियार बंद दुकानदार यूनस छुटो, विजय कुमार, इम्तियाज़ चांडियो, आसिफ़ मंगणेजो ऐं ॿियनि खे यरगमाल बणाए लखें रुपया फुर करे विया हुआ। इतला ते पुलिस पहुचण बैदि मुक़ाबिलो थियो। हथियार बंदनि SHO ऐं SI खे ज़ख़्मी करे छॾियो। बाद में फ़रार थी विया। होॾांहुं वारह वाक़े ख़िलाफ़ नसीराबाद में पिणु एंडस हाईवे ते धरणो हणी जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो, जॾहिं त SSP कंबर साजिद अमीर सब्ज़ोई वारह पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं 5 ॾींहंनि अंदरि जवाबदार गिरफ़्तार करण जी ख़ातिरी बैदि धरणो ख़तमु करायो। SSP कंबर नसीराबाद में बि मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे एंडस हाईवे ते लॻल धरणो ख़तमु करायो। ॿिए तरफ़ वारह थाणे ते सरकार जी फ़रियाद में 12 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो, पर पुलिस हिकु जवाबदार बि गिरफ़्तार करे न सघी। GDA जो आला सतही इजलास चेयरमैन ऐं चीफ कोआर्डिनेटर सदरुद्दीन शाह राशिदी जी सदारत हेठि थियो, जंहिंमें मुर्तज़ा जतोई, डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा, डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, लियाक़त जतोई, सैयद ज़ैन शाह, डॉक्टर सफ़दर अब्बासी ऐं सरदार रहीम समेत ॿियनि अॻुवाननि शिरकत कई। इजलास में सिंध जी मौजूदा सियासी, मुआशी ऐं अमन अमान जी सूरतहाल ते तफ़सीली ग़ौर वीचार कयो वियो। अॻुवाननि सिंध में बिगड़ियल मुआशी हालतुनि, वधंदड़ लाक़ानूनियत, ज़रई शोबे जी तबाही ऐं अवामी मुश्किलातुनि ते ॻणती ज़ाहिर कई। इजलास में चयो वियो त सिंध में सारियुनि जी वॾी पैदावार जे बावजूदि हुकूमत हारियुनि ऐं आबादगारनि खे उन जे फसलनि जो मुनासिब अघ नथी ॾिए, जंहिं सबबि हारी सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। भाण, ॿिज ऐं ज़रई दवाउनि जे क़ीमतनि में इज़ाफ़ो थी चुको आहे, जॾहिं त हुकूमत तरफ़ां सपोर्ट प्राइस जो ऐलान न थियण करे आबादगारनि जे तकलीफ़ुनि में वधीक इज़ाफ़ो थी वियो आहे। अॻुवाननि ख़बरदार कयो त जेकॾहिं हुकूमत फ़ौरी तौर ते हारी दोस्त पॉलिसियूं न ठाहियूं त ईंदड़ ॾींहंनि में सिंध में ज़राइत मुकमल तौरु तबाह थी सघे थी। अॻुवान चयो त सिंध में अमन अमान जी सूरतहाल इंतिहाई ख़राब थी वई आहे। अगवा, भते ऐं मनशात फ़रोशीअ जे करे कारोबारी तबिको बदहाल थी चुको आहे। सनत ऐं वापार बुरी तरह मुतासिर आहिनि।
आवाम ख़ौफ़ ऐं दहशत में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। हुन वधीक चयो त सिंध में सिहत ऐं तालीम जा शोबा मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि। इस्पतालनि में न दवाऊं आहिनि न एम्बुलेंस जी सहूलियत, जॾहिं त सरकारी स्कूलनि में तालीम बदिरां जानवर ॿधल आहिनि। केतिरनि ई स्कूलनि जूं इमारतूं वीरान पियल आहिनि। GDA अॻुवाणनि हुक्मरान ते सख़्तु तनक़ीद कंदे चयो त हुक्मरान अवामी मसइला हल करण बदिरां अयाशी ऐं करप्शन में मसरूफ़ आहे। आवाम जे टैक्स ते हुक्मरान परॾेह में मिल्कियत ठाहे रहिया आहिनि। अॻुवाणनि मुतालबो कयो त हुक्मरान जे असासनि ऐं करप्शन जी शफ़ाफ़ जांच कराई वञे, उन जो एहतिसाब कयो वञे। इजलास जे आख़िर में GTA अॻुवाणनि हुकूमत खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते हारियुनि लाइ ख़ुसूसी रिलीफ पैकेज जो ऐलान कयो वञे। भाण, ॿिज ऐं स्प्रे जे क़ीमतनि ते इज़ाफ़ो आंदो वञे ऐं सारियुनि समेत सभिनी फ़सलनि जी सपोर्ट प्राइस जो बर वक़्तु ऐलान कयो वञे। अॻुवाणनि ज़ोर भरियो त सिंध जे ॻोठाणनि इलाइक़नि में ज़राइत खे तबाही खां बचाइण लाइ हंगामी बुनियादनि ते जामे ज़रई पॉलिसी तयारु कई वञे। कराची में ठरी मीरवाह जे रवासी पोरियत खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। कराची में ठरी मीरवाह वासी नौजवान पोरियत अब्दुल गफ़ार शर खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। संदसि तशदुद थियल ऐं सड़ियल लाश हथु आयो। नौजवान जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त वाक़े जो केस फैक्ट्री मालिक समेत 5 ॼणनि ते दाख़िल कयो वियो आहे। FB एरिया थाणे ते दाख़िल FIR में ॼाणायो वियो आहे त पघार घुरण तां फैक्ट्री मालिक रिज़वान मेमण, ख़ालिद हुसैन ऐं अब्दुल ख़ालिक नौजवान पोरियत अब्दुल गफ़ार शर खे तशदुद करण बाद केमिकल हारे साड़े क़त्ल कयो। होॾांहुं केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न सघी हुई। जैकमाबाद में पिणु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाइण ऐं मोबाइल फ़ोन मां तस्वीरूं हथु अचण ते मुड़ुस पंहिंजी ज़ाल 22 वरहनि जी सनम खे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। म्यूनिसिपल मुलाज़िम पिणु मुख़्तलिफ़ शहरनि में सरापा एहतिजाज बणियल आहिनि। टंडोजाम म्यूनिसिपल मुलाज़िमनि पिणु ऑफिस जी तालाबंदी करे एहतिजाज कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे TMC जे मुलाज़िमनि ज़ुबैर कुरैशी, अमानुल्लाह गाॾही ऐं सरवर गोपांग चयो त हर महीने 6 तारीख़ ते TOs शहर हुकूमत तरफ़ां अची वेंदी। उन जे बावजूदि असां मुलाज़िमनि खे 10 ऐं 12 तारीख़ ताईं पघारूं जारी कयूं वञनि थियूं। मुलाज़िमनि जे पघार में बिना जवाज़ कटौतियूं पिणु कयूं वञनि थियूं। जेके मुलाज़िम ड्यूटी ते अञा अचनि, उन्हनि खे मजबूर कयो वञे थो त हूअ वीज़ा ते वञनि त जीअं असां आसानी सां संदनि पघार मां कटौतियूं करे सघूं। असां मुलाज़िमनि जे घरनि में फ़ाक़ा कशी जी सूरत हाल आहे, जंहिंजे करे असां मुलाज़िम परेशानियुनि खे मुंहुं ॾियूं था। हुननि मुतालबो कयो त जेकॾहिं मुलाज़िमनि जूं पघारूं जल्द अज़ जल्द जारी न कयूं वेयूं त असां मजबूर थी प्रेस क्लब ॾों एहतिजाज करण ते मजबूर हूंदासीं। घोटकी म्यूनिसिपल जे जबरी बरतरफ़ मुलाज़िमनि पारां बहाली लाइ कैंप क़ाइमु कई वई। लाला एजाज़ पठाण, मुनवर कलवड़, बशीर कलवड़, सोहराब कलवड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुलाज़िमनि पाकिस्तान चौक ते एहतिजाजी कैंप क़ाइमु करे नौकरियुनि ते बहाल करण लाइ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदे जबरी बरतरफ़ कयल मुलाज़िमनि पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ नारेबाज़ी पिणु कई। मुलाज़िमनि जो चवणु हो त सॼी सिंध में 13,000 मुलाज़िम लोकल गवर्नमेंट में भर्ती कया विया, जॾहिं त सॼी सिंध में किथे बि कंहिं बि मुलाज़िम खे बेरोज़गार नाहे कयो वियो। पर घोटकी जे 368 मुलाज़िमनि खे सियासी बुनियादनि ते बिना कंहिं जवाज़ जे ग़ैर क़ानूनी तरीक़े सां बरतरफ़ करे पघारूं बंदि कयूं वियूं आहिनि, जंहिंजे करे परेशानी जो शिकार आहियूं। हुन चयो त 22 ॾींहं अलामती बुख हड़ताली कैंप लॻाई। सूबाई वज़ीर मोहम्मद बशीर महर कैंप ते पहुची 3 ॾींहंनि अंदरि पघारूं जारी करण जी ख़ातिरी कराई। कैंप ख़तमु कराई, पर सूबाई वज़ीर जो वाइदो बेवफ़ा न थियो, जंहिं बाद कुझु वक़्त खां पोइ ॿीहर पाकिस्तान चौक ते मुलाज़िमनि पारां पघारनि जी बहाली लाइ डिघे अरसे ताईं अलामती बुख हड़ताली कैंप लॻाई, जिते मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि कैंप ते पहुची सिंध हुकूमत खां पघारनि जी बहाली जो मुतालबो कयो, पर अञा ताईं असांखे पघारूं जारी नथियूं कयूं वञनि। हुननि मुतालबो कयो त
नोटिस वठी असांखे बहाल कयो वञे। IMF वफ़ाक़ी हुकूमत खे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में स्कीमनि लाइ फंड ॾियण खां रोके छॾियो। IMF मिशन सां नाणे ऐं तवानाई वारी वज़ारत जे इख़्तियारनि जूं ॻाल्हियूं जारी आहिनि। ज़रियनि मूजिबि IMF खे रेकोर्डिक मनसूबे ते ब्रीफिंग ॾिनी वई, जॾहिं त ॿोॾि सबबु नुक़साननि ते बि ॿीहर IMF खे ब्रीफिंग ॾिनी वई। IMF मिशन वफ़ाक़ी हुकूमत खे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में स्कीमनि खे फंड ॾियण खां रोकींदे चयो त सूबा मुतासिर इलाइक़नि में बहाली स्कीमनि खे पंहिंजे वसीलनि सां फंड ॾियनि। IMF मिशन सां NFC एवार्ड तहत सूबनि खे फंडनि जी मुंतक़िली ते पिणु ॻाल्हियूं कयूं वियूं। नामियारे पाणी माहिर ओबाए ख़ान ख़ुश्क चयो आहे त सिंधु दरिया ते तारीख़ी हक़ सिंध जो आहे। सिंधु ते को बि बैराज या डैम ठहियो त उहो सिंधु दरिया ऐं सिंध जो मौत हूंदो। मरियम नवाज़ तकरारी चोलिस्तान केनाल जी ॻाल्हि वॾनि जी ख़ुशामद में करे ईंदड़ भेरे नौकिरी पकी कराइणु चाहे थी। सिंधु दरिया जे पाणी ते सिंध जो बि पंजाब जेतिरो ई हक़ आहे ऐं ख़तरनाक मनसूबनि सबबु सिंधु खे बि मरंदड़ 8 दरियाउनि में शामिलु कयो वियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन जाती में लेक्चर प्रोग्राम खे लेक्चर ॾींदे कयो। इंजीनियर ओभाए ख़ुश्क वधीक चयो त सिंधु ते नवां डैम ठाहिण बदिरां जोड़ियल समूरा डैम ठाहिण घुरिजनि। सिंधु ते सिंध हेठां भर जो हिसेदार हुअण करे सिंध जो सिंधु दरिया ते वॾो हक़ आहे, पर ताक़तवर धुरियूं सिंध जे पाणी ते धाड़ो हणी सिंध खे भड़भांग करणु घुरनि थियूं। हुन चयो त दरिया विकिणण जो किथे मिसाल न आहे जेको हिते मिसाल क़ाइमु कयो वियो आहे। सिंधु दरिया जे पाणी खे क़ैद करण जे नतीजे में सिंध जे डेल्टा जो 90% तबाह थी वियो, जंहिंजी बहाली लाइ 91 वारे ठाह ते अमल नथो कयो वञे या ॿियनि ताज़नि तहक़ीक़नि मूजिबि घुरबल पाणी कोटड़ी डाउन स्ट्रीम में नथो छॾियो वञे। जेकॾहिं कोटड़ी डाउन स्ट्रीम में घुरबल पाणी न छॾियो वियो या दरिया ते वधीक कैनाल ऐं डैम जोड़िया विया त 40 या 50 सालनि में समुंड सिजावल बदीन ठठो ऐं कराची खे गड़काए छॾींदो। सिंध जे आम माण्हू सां नौजवाननि खे पाणी मामले ते सुजाॻ ऐं बाख़बर ऐं ॼाणू थी वजूद जी जंग विढ़णी पवंदी। राणीपुर में उस्ताद जी बदिली ख़िलाफ़ शागिर्दनि पारां एहतजाज कयो वियो। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल साईंदास सोलंकी मां उस्ताद खे बदिली करण ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि किताब ऐं कलम खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। स्कूल जे साम्हूं अलाए वधायो सोलंकी, एडवोकेट साबित अली, करम हुसैन, गुलाम कासिम, नईम अहमद, अल्ताफ़ राजपर ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि ताला न खपनि, तालीम खपे, टीओ सोबोदेरो हटायो, तालीम बचायो जा ज़ोरदार नारा पिणु हंया विया। उन मौक़े ते हुननि चयो त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल साईंदास सोलंकी जेको क़दीमी आहे ऐं उन में मुख़्तलिफ़ ॻोठनि साईंदास सोलंकी, ज़वार मोहम्मद छुटल राजपर, भलीनो सैतो, इक़बाल राजपर, अब्दुल हक़ सोलंकी जो वॾे तइदाद में इंतिहाई ग़रीबनि जा ॿारड़ा तालीम हासिल करे रहिया आहिनि, जितां बिना सबब जे उस्ताद खे बदिली करे मासूम ॿारड़नि जी तालीम दाव ते लॻाई वई आहे, तालीम दुश्मनी कई वई आहे। हुन चयो त स्कूल मां उस्ताद जी बदिली करणु स्कूल खे ताला हणाइण जी साज़िश आहे। हुननि चयो त उस्ताद स्कूल में मुक़ररु न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॾेई भरिसां 3 सालनि खां ॾेई ग़ुलाम शाह रोड स्कूलनि जी इमारत जी मरमत ऐं सिम नाले जी खाटी न थियण ख़िलाफ़ 10 ॻोठनि जे ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त गुज़िरियल 30 सालनि खां असांजे ॻोठनि खे तरक़ियाती कमनि में नज़रअंदाज़ कयो वियो आहे। ॾेई ग़ुलाम शाह रोड ऐं सिम नाले जी खाटी न थियण जे करे केतिरा ई मसइला जनम वठी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द नोटिस वठी मसइला हल कया वञनि। ठठे शहर जे बुखारी पाड़े जे रहवासी पोरियत मोहसिन अली पंहिंजी घरवारी ऐं रफ़ीक सां गॾु पंहिंजे गुम थी वियल 14 सालनि जी न्याणी राबिया जी तस्वीर खणी एहतजाज कयो।
हुननि दायो त हिकु हफ़्तो अॻु संसद 14 वरनि जी न्याणी राबिया घरां सामान वठण लाइ बाज़ारि वई, जेका अञा ताईं घर नाहे पहुती। असां संसद गुमशुदगी जी रिपोर्ट थाणे ते दर्ज कराई आहे। संदसि काफ़ी ॻोल्हा कई आहे, पर किथां बि को ॾस पतो नथो मिले। पुलिस मदद नथी करे, जंहिं करे असां सख़्तु परेशान आहियूं। हुननि SSP ठठो सुमेत समूरनि वस वारनि खे अपील कई त CCTV कैमरानि तोड़े ॿियनि टेक्निकल तरीक़नि सां गुम थियल न्याणी जी ॻोल्हा में मदद कराई वञे। न्याणी असांजे हवाले कई वञे, जीअं वधीक परेशानी खां बची सघूं। सिंधियन नेशनल कांग्रेस यूनिट गिरेक्स माड़ीपुर जो इजलास यूनिट जे चीफ ऑर्गेनाइज़र आमिर मल्हार जी सदारत में थियो, जंहिं में तय कयो वियो त यूनिट अंदरि नई मेंबरशिप ऐं तनज़ीम साज़ी लाइ बाक़ाइदा मुहिम हलाई वेंदी। गॾोगॾु स्टडी सर्कल जो बाज़ाब्ता आगाज़ कयो वेंदो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 11 अक्टूबर ते चौथी दुनिया जे ॾाहे अदीब बरकत शाह सुल्तान साईं अब्दुल वाहिद आरिसर जी सालगिरह जे मौक़े ते ॿुधणी ॻोठ में केक कटे भेटा पेश कई वेंदी। उन मौक़े ते सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले लियारी जे चीफ ऑर्गेनाइज़र उबैद बिरहमानी, ऑर्गेनाइज़र अरशद पंवर, इमरान लाशारी, ज़िले लियारी जे अॻूणे अॻवान हमज़ा पंवर ऐं मेंबर इरफान मलाह पिणु शिरकत कई। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले कंबर शहदादकोट जे ज़िले उहिदेदारनि जो इजलास ज़िले सदर कामरेड हयात तुनियो जी सदारत में थियो। इजलास में ज़िले जी मजमूई तनज़ीमी ऐं सियासी सूरतहाल जो जाइज़ो वठंदे अहम फ़ैसिला कया विया। ज़िले में बदअमनी, मंशात, जुआ ऐं स्मगलिंग जे ख़िलाफ़ STP ज़िले कंबर शहदादकोट पारां हलंदड़ मरहलेवार तहरीक जे पहिरें मरहले मुकमिल थियण ते एतमाद जो इज़हार कंदे ज़िले जे समूरनि अॻवाननि ऐं कारकुननि खे शाबस ॾिनी वई। ज़िले में बदअमनी ऐं मंशात जे विकिरे, जुआ ऐं स्मगलिंग जे ख़िलाफ़ जदोजहद जे ॿिए मरहले में 25 खां 26 अक्टूबर ते समूरनि तालुक़नि में 24 कलाकनि लाइ एहतिजाजी कैंपूं क़ाइमु करे हड़ताल कई वेंदी। 10 नवंबर ते कंबर में SSP ऑफिस अॻियां कैंप क़ाइमु करे 50 कलाकनि जी बुख हड़ताल करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। 14 खां 15 डिसंबर ताईं शहदादकोट खां कंबर ताईं 2 ॾींहंनि जो पैदल मार्च करे कंबर में धरणो हणण जो बि फ़ैसिलो कयो वियो। जॾहिं त जदोजहद खे कामयाबु बणाइण लाइ ज़िले जो तनज़ीमी दौरो करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। फ़ैसिले मूजिबि 10 अक्टूबर 2 वॻे कुबे सईद ख़ान जे तालिक़े उहिदेदारनि जो इजलास, साॻिए ॾींहुं 5 वॻे शाम जो शहदादकोट जे तालिक़े ऐं सिटी उहिदेदारनि जो इजलास सॾाइण जो फ़ैसिलो कयो वियो। 12 अक्टूबर ते तालिक़े मीरो ख़ान ऐं तालिक़े वारिह, तालिक़े नसीराबाद ऐं तालिक़े कंबर जे उहिदेदारनि सां इजलास करण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो। इजलास में 5 अक्टूबर जे ॾींहुं वारिह शहर जे इंतिहाई मसरूफ़ तरीन बाज़ार में ॾींहुं ॾिठे जो 10 खां 12 हथियारबंदनि पारां शहरियुनि खे यरगमाल बणाए फुरलूट करण जी मज़मत कई वई। उन मौक़े ते इजलास खे ख़िताब कंदे ज़िले सदर कामरेड हयात तुनियो चयो त असां गुज़िरियल 1 महीने खां वठी बदअमनी जे ख़िलाफ़ मुसलसल जदोजहद करे रहिया आहियूं, पर ज़िले इंतिज़ामिया आवाम जी जान, माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ करण ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई करण में मुकमिल तौर ते नाकाम थी चुकी आहे, जॾहिं त ज़िले में क़ानून जी रिट पिणु ख़तमु थी वई आहे। ज़िले में बदअमनी सां गॾु मंशात जो विकिरो, जुआ जा अॾा ऐं स्मगलिंग ज़रिए हर गैर क़ानूनी कमु पुलिस जी सरपरस्ती में सरेआम जारी आहे। हुननि चयो त उन्हनि समूरनि मसइलनि जे हल ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी नायब सदर सतार रिंद, मरकज़ी अॻवान अब्दुल कादिर रांटो, एडवोकेट इस्माइल ख़ासकेली ऐं नूर नबी पलीजे पंहिंजे गलियल प्रेस बयान में चयो आहे त सिंध में लाक़ानून खे हथी ॾिनी वई आहे। वारह में दहशतगर्दी वारो वाक़ियो धाड़ियुनि जी हुकूमती सरपरस्ती जो नतीजो आहे। कशमोर, कंदकोट, घोटकी, जेकबाबाद ऐं शिकारपुर खां पोइ हाणे कंबर शहदादकोट ज़िले खे बि मुकमिल तौरु धाड़ियुनि हवाले कयो वियो आहे। दादू, नौशरा फ़िरोज़ ऐं नवाबशाह सुमेत समूरनि निंढनि वरियल शहरनि में बि चोरियुनि ऐं फुरनि जे वारदातनि में इज़ाफ़ो थियो आहे। समूरी सिंध में चोरनि, फुरनि ऐं धाड़ियुनि खे पीपल्स पार्टी सरकार जी सरपरस्ती हासिलु आहे। सिंध में आईनी क़ानून खे मुअतल करे धाड़ियल राज क़ाइमु कयो वियो आहे। पीपल्स पार्टी सरकार जाई अमृत जा
हिकु भेरो ॿीहर सिंध खे धाड़ेलनि ऐं दहशतगर्दनि जे हवाले करे छॾियो आहे। ॿिए पासे सिंध जे नामवर लेखक ऐं मुहक़िक़ जामी चांडियो जी माउ जी वफ़ात ते अवामी तहरीक जे अॻुवाननि इंतिहाई ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त हिन ॾुख जे घड़ियुनि में असीं जामी चांडियो ऐं संदसि घर भातियुनि सां बराबरि जा शरीक आहियूं। जीअं सिंध तहरीक ज़िले जामशोरे जी कांग्रेस जलसे जी सूरत में थी, जंहिंजी सदारत पार्टी चेयरमैन शबीर अहमद जमाली कई, जंहिंमें जीए सिंध तहरीक जे मरकज़ी वाइस चेयरमैन मीर सागर सियाल, जनरल सेक्रेटरी रावल करनाणी, डिप्टी जनरल सेक्रेटरी अनवर बुढ़दी, प्रेस सेक्रेटरी फैसल वगड़, सीनियर कॉम्प्रेस अॻुवाण इम्तियाज़ मीराणी ऐं लतीफ़ मलाह जीए सिंध तहरीक ज़िले जामशोरे जे कारकुननि वॾे अंक में शिरकत कई। जीए सिंध तहरीक ज़िले जामशोरे जी कांग्रेस में हिकु साल जे लाइ ज़िले जामशोरे जी बाडी चूंडी वई। बाग़ी रहमान राजड़ ज़िले सदर, बशीर सिंधी नायब सदर, फैसल मलाह जनरल सेक्रेटरी, शरबत मगसी जॉइंट सेक्रेटरी, शाहनवाज़ बुलैदी फिनांस सेक्रेटरी ऐं सुमार सिंधी प्रेस सेक्रेटरी चूंडिया विया। जीए सिंध तहरीक ज़िले जामशोरे जी नई चूंडियल बाडी ऐं कारकुननि खे जीए सिंध तहरीक जे चेयरमैन शबीर अहमद जमाली समेत ॿियनि मरकज़ी अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध जी ज़मीन कारपोरेट फार्मिंग जे नाले ते कब्ज़ो कयो पियो वञे। सिंध में धारिया आबाद करे असल धरती धड़ियुनि खे धरती तां हटायो पियो वञे। ॿिए पासे क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करे सालनि जा साल अज़ियतूं ॾेई कूड़ा केस दाख़िल करे कूड़ियूं सज़ाऊं ॾिनियूं पियूं वञनि। जीअं सिंध तहरीक जे चेयरमैन शबीर जमाली पंहिंजे ख़िताब में चयो त तमामु जल्द सॼी सिंध में धारियन मनसूबनि जे ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। जीअं सिंध तहरीक सॼी सिंध जा ज़िला फ़ाल करे तनज़ीम खे मज़बूत ऐं सघारो बणाए साईं GMC जे ॾसियल वार्ड ते सिंध जी आज़ादी लाइ तहरीक जारी ऐं सारी रखंदी। कलोई में पोरियत पारां घरनि जे पासे में माल ॿधण तां मना करण ते बासर जी बछ ते रसण सां ॿधी वैशाणो तशदुद कयो वियो। पोरियत रमज़ान जींदाणी खे कपिड़नि खां आजो करे लठियुनि कुहाड़ियुनि सां वैशाणे तशदुद जो निशानो बणायो वियो। पोरियत रमज़ान जींदाणी जी दाह ते हथ पेर ॿधी जवाबदार वैशाणो तशदुद करे फ़रार थी विया। पोरियत खे इंतिहाई ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। नौशहर फ़िरोज़ में मेल ऐं फीमेल उस्तादनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अब्दुल सत्तार पठान, रफ़ीक सोलंकी, माशूक वगड़, हैदर मंगनहार, आफ्ताब मोरू ऐं ॿिया करे रहिया हुआ, जिन नारेबाज़ी बि कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे उस्तादनि चयो त सिंध सरकार ऐं आफ़ीसर मिली भगत करे STR पॉलिसी तहत उस्तादनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं करे खेनि डिस्टर्ब कयो आहे, जिन बदिलियुनि ऐं मुक़ररनि खे असां नथा मञूं, छो त इहा पॉलिसी इंतिहाई ग़लति अमल आहे। हुननि चयो त असां लिस्टूं तयारु करे TOs सां गॾिजी DOs खे ॾिनियूं हुयूं, पर उन्हनि ते अमल करण बदिरां DOs सरकार जे हुकम ते बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं आहिनि, जंहिंमें उस्तादनि खे ख़ासि करे फीमेल खे तंग करण लाइ अहिड़नि स्कूलनि में मुक़ररु कयो वियो आहे जिते अॻे उस्तादनि जी घणाई आहे। थियण त ईअं घुरिजे हा तालके में बंदि पियल स्कूलनि खे खुलाइण लाइ उस्तादनि खे मुक़ररु कयो वञे हा, सो बि उन्हनि उस्तादनि खे जेके यंग आहिनि। हिते ईअं थियो आहे त उमिरि रसीदा उस्तादनि खे 50 किलोमीटर परे मुक़ररु कयो वियो आहे। अहिड़ी STR पॉलिसी ते अमल न कंदासीं। हुननि मुतालबो कयो त उस्ताद दुश्मन पॉलिसी ख़तमु करे उस्तादनि जे ज़हननि में पैदा थियल बेचैनी खे ख़तमु कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। सखर जी वाबड़ा कॉलोनी थर्मल मां कुझु ॾींहं अॻु गुम थियल 25 वरहनि जी नारी मसमात भुरानी हथ न अची सघी आहे। संदसि घर भाती सख़्तु परेशान आहिनि। नारी जो ज़हनी तवाज़ुन बि दुरुस्त न आहे। वारसनि पारां ॻोल्हा जी पिणु अपील कई वई आहे। नसीराबाद में पुलिस जे नौकरी मां बरतरफ़ थियल नौजवान मायूस थी फाहो खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। गाजी रोड जिरावासी ज़ुल्फ़कार पुट चनेसर जुणे जो फाहो खाई ज़िंदगी जो अंत आंदो। वारसनि ॿुधायो त नौजवान ज़ुल्फ़कार जुणे जो पुलिस में भर्ती थियो, खेसि नसीराबाद मां बदिली करे CPEC कराची में मुक़ररु कयो वियो, जितां बाद में खेसि बरतरफ़ कयो वियो।
जंहिंजे नतीजे में हू परेशान रहंदो हो। नेठि मायूस थी हुन इंतिहाई क़दम खयो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई ख़बरुनि जी दुनिया प्रोग्राम पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।